बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु असांजो वीडियो थियण वारो आहे कोट ॾिजी किले ते। त उमेद आहे तव्हां दोस्तनि खे वीडियो ज़रूरु पसंदि ईंदो। त हाणे हलूं था पाण पंहिंजे वीडियो जी तरफ़। कोट ॾिजी जो किलो खैरपुर मीरठ शहर खां 20 किलोमीटर जे फ़ासिले ते ॾखण तरफ़ क़ौमी शहर यानी पिशावर कराची रोड लॻे हिकु नंढी टकरी ते जुड़ियल आहे। हीउ किलो 1797 ईस्वी में मीर सोहराब जी वज़ीर सराई मोहम्मद साल ज़हरी बलोच जी निगरानी हेठि ठहियो। कोट ॾिजी किले दरवाज़े ते लिखियल तख़्ते ते उन जे अचण जो साल 1795 लिखियल आहे, पर कुझु किताबनि में उन किले जी अचण जी साल 1797 लिखियल आहे। पर हिन किले जे अचण जी शुरूआति 1785 ईस्वी में थी। हलाणी जी जंग में कलोड़नि जी हुकूमत जो ख़ात्मो थियो। उन जंग में मीर सोहराब खान जालपुर जंग में फातह थी उभरियो। हीउ किलो सन 1883 ईस्वी ताईं किलो रहियो। बाद में मीर अली मुराद खान इन किले के जेल में तब्दील करे छॾियो। किले में दाख़िल थियण वारे शाही दरवाज़े में वॾियूं किलियूं लॻल आहिनि। जेकॾहिं को दुश्मन हमिलो करे त उन किलियुनि में टकराइजी ज़ख़्मी थी पवे। किले में शाही दर खां सवाइ 2 दरवाज़ा बि आहिनि। किले में हिकु वॾो हाउस लॻल आहे ऐं हिन हाउस जी ऊंधाई 12 फुट ऐं टेक 70 फुट आहे। हिन किले जे अंदरि बारूद रखण लाइ ख़ूबसूरत कोठियूं आहिनि। किले जूं दीवारूं सिरनि मां ठहियल आहिनि ऐं हीउ किलो हिकु टकरी ते मौजूदु आहे। त अॼु जो असांजो इहो वीडियो, त उमेद आहे तव्हां दोस्तनि खे वीडियो ज़रूरु पसंदि ईंदो।